लहरकी वेझो कमंद जे फसल के बाहि लॻण जो वाक़ियो पेश आयो आहे। ॾिसंदासीं ज़फरुल्ला जी ही रिपोर्ट। नाज़रीन, असीं हिन वक़्तु मौजूद आहियूं लहरकी दे ॻोठ अहमदपुर में, जिते ॻोठाणा एहतजाज करे रहिया आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। असांजो मसइलो इहो 2017 में कमांद जेको वापडा जे तरफ़ां बिजली जो थंबो कूंडियूं हथ राधू लाहे करे जेको ॻोठाणा उहे लाइनि था, त जीअं असांजो कमांद 2017 में सड़ी वियो आहे। हिन वक़्तु बि सड़ी वियो आहे कमांद। असांजो फसल तयारु थी वियो आहे, जंहिंमें ॻोठ जी लिखत आहे आलिम ॻोठ राजड़ी जी। उन जे एवज़ 7 ॻोठ ॿिया बि हलाइनि था। जेको अचे थो उहो जंपर चाढ़े थो। जंपर चढ़ण सां असांजी कमांद जो नुक़सानु थियो आहे, जंहिंमें 4 एकड़ सड़ी वियो, तबाह थी वियो आहे। गुज़ारिश थी कयूं था, अपील कयूं था, SDO ॾे बि दरख़्वास्त लिखी अथसि। हिन वक़्तु कोई बि हल न थी सघियो आहे। कानून जी कार्रवाई करे लाइन बि पटी वञे या इन जो एवज़ बि ॾिनो वञे। न हिन वक़्तु ॻोठाणा असां वटि आया, न को वापडा जो माण्हू आयो आहे। बराए महिरबानी हुकूमत खे अपील थी कजे त अचनि असां वटि, असांजो मसइलो हल करे। मसइलो वापडा जे तरफ़ां असांजो इहो कमांद सड़ी वियो आहे। हथरादियूं कूंडियूं लॻियल, को लाइन कची आहे, अलाए छा सम्झ न लॻी थिए। गुज़िरियल साल बि सड़ियो आहे, हेल साल बि सड़ियो आहे। नुक़सानु कोई असां वटि आयो न आहे, न वापडा जो माण्हू आयो, न कोई हुकूमत जो कोई। कमांद असांजो 2-3 एकड़ कमांद सड़ी वियो आहे। असांजो इहो मसइलो आहे। कमांद आईंदा साल बि 2017 में बि सड़ी वई आहे। वापडा वारनि खे चयोसीं, असांजो हिन टाइम तक वापडा वारनि का बि ॿुधी न आहे, न का ॻाल्हि बि कई आहे। दरख़्वास्तां ॾेई थकिजी पिया आहियूं। हिन टाइम तक ॾिसो था लाइन बि असांजी अॻियों टुटी पई आहे। बिजली घड़ी बार किरे थी। असां वञी करे दरख़्वास्त ॾियूं था, उन्हनि जो मसइलो हल न करनि था। असां ग़रीब माण्हू हिन टाइम वञूं काॾे त 2-4 एकड़ ज़मीन आहे, उहा जेके आहे सड़ी तबाह थी वई आहे। असांजो इहो मुतालबो आहे त असांजो मसइलो हिफ़्ज़ो ॾिनो वञे, कमांद जो हाल कढियो वञे। नाज़रीन, मां ॻोठाणनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि जो इहो ई चवणो त असांजो 2017 में बि जेको आहे शॉर्ट सर्किट सबबु जेको आहे कमंद सड़ियो, ऐं वापडा खे असां जेको आहे लिखत में बि ॾिनो आहे त असां जेको आहे न लाइन बि त हटाई वञे ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे। कैमरामैन आसिफ़ अली बलोच सां गॾु ज़फरुल्ला समें जो काश न्यूज़ लहरकी।